नादरीन सत समाचार न्यूज़ में भली कार नादरीन सकरण मामा के मोर्चा जी अहम खबर ॾींदा हलूं। अॻूणे सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी वालदा जे इसाले सवाब लाइ तालका अस्पताल सकण में मरहूमा बिल्किस सुल्ताना के नाले फ्री एम्बुलेंस सर्विस जो इफ्तिताह करे छॾियो। फ्री एम्बुलेंस सर्विस जो इफ्तिताह DHO शहीद बेनज़ीराबाद डॉक्टर दौलत जमाली पीपल्स पार्टी ज़िले जनरल सेक्रेटरी गुलाम शाह लिगारी सकण अस्पताल MS डॉक्टर नसीर अहमद मेमण ऐं गुलाम मुस्तफा लिगारी कयो। उन मौके ते DHO डॉक्टर दौलत जमाली समेत ॿियनि चयो त हेल्थ वज़ीर डॉक्टर अज़रा पीचो जी महिरबानी सां बिल्किस सुल्ताना ट्रस्ट पारां तालका अस्पताल सकण लाइ फ्री एम्बुलेंस सर्विस ॾियण लाइ हिकु एम्बुलेंस ॾिनी आहे, जंहिं बाद हितां जे माण्हुनि खे फ़ाइदो हासिल थींदो। उन खां अलावा तालका अस्पताल में डिजिटल एक्सरा मशीन जी सर्विस शुरू कंदे लेबॉरेटरी खे फ़ाल कयो वियो आहे, जॾहिं त अस्पताल में थधे पाणीअ जे ख़राब थियल मशीनरीअ खे ॿीहर ठाराए थधे पीअण जी सहूलियत खे बहाल कयो वियो आहे, जॾहिं त सूबाई वज़ीर हेल्थ जी कोशिश बाद अस्पताल में दवाउनि जी खोट के ख़त्म कंदे अस्पताल में दवाऊं फराहम कयूं वयूं आहिनि ऐं ईंदड़ वक़्त में तालका अस्पताल सकण जी बहितरी लाइ कमु जारी रखियो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सत समाचार न्यूज़। एम्बुलेंस जेके उहे ख़राब कंडीशन में पोइ हिननि कुझु पाण चंदो करे कुझु ठारायूं उहे हलियूं पियूं। ॿ एम्बुलेंसूं अॼु असांजी अज़रा प्रॉपर गवर्नमेंट खां अप्रूवल करायूं आहिनि बजट में, जेके तालका हॉस्पिटल जूं ईंदियूं। पर असांजो फ़िलहालु असांखे जेको अमा बल्किस जे नाले सां हिकिड़ो इदारो हलंदो आहे, उहो फलाही आहे जेके फ्यूल ॾींदा आहिनि ओवरऑल पूरे सिंध में, जिथे बि हाणे इहा जेका वेंदी एम्बुलेंस उनखे फ्यूल उन्हनि जे तरफ़ां हूंदो। पहिरें त मां शुक्रगुज़ार अॼु डॉक्टर अज़रा पीचो हेल्थ मिनिस्टर जी जे स्पेशल जेका बिल्किस ट्रस्ट तरफ़ां असांखे हिते एम्बुलेंस ॾिनी आहे, जेका 24/7 जेका फ्री सर्विस कार जेका हूंदी, जिथे बि पेशेंट को शिफ्ट करणो हूंदो, का डेड बॉडी हूंदी, असां उहा फ्री सर्विस ॾींदासीं। अॼु स्पेशली असांजी विज़िट साईं जेको आहे गुलाम शाह लिगारी साहिबु जो पीपल पार्टी जनरल सेक्रेटरी जो डायरेक्टर जेको आहे शहीद बेनज़ीराबाद डॉक्टर गुलाम मुस्तफा लिगारी MS साहिब सां सॼी हॉस्पिटल विज़िट कयो आहे। अब असांजी वधि में वधि कोशिशि आहे त तालका हॉस्पिटल खे असां वधि खां वधि फैसिलिटी ॾियूं, मेडिकल कोशिशि करे जल्द में जल्द असीं पोस्टिंग कराईंदासीं। ॿियो त जेके हींअर असांजी डिजिटल एक्सरे असां लिखियोसीं, असांजा 4-5 आइटम जेके हुयूं शयूं असां उहे असांजूं तकरीब थी आहिनि डिजिटल ऐं बिल्किस सुल्ताना ट्रस्ट जे हवाले सां एम्बुलेंस सर्विस बि असांखे ॾिनी वई आहे ऐं कारी ख़ैर जो कमु आहे। उन खां हवाले इन एक्सरे जे हवाले सां डिजिटल एक्सरे बि सिंध गवर्नमेंट असांखे हवाले कयो आहे। स्टाफ जी कोई शॉर्टेज आहे, वेचारा कोशिशि में आहियूं। गाइनी डिपार्टमेंट